कंदालूं त सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। सऊदी अरब जो चवणु आहे त इसराइल ईरान जी ख़ुदमुख्तियारी ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी कई आहे। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। सऊदी अरब जो चवणु आहे त इसराइल ईरान जी ख़ुदमुख्तियारी ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी कई आहे। अवां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। सऊदी अरब जो चवणु आहे त इसराइल ईरान जी ख़ुदमुख्तियारी ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी कई आहे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। सऊदी अरब जो चवणु आहे त इसराइल ईरान जी ख़ुदमुख्तियारी ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी कई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। सऊदी अरब जो चवणु आहे त इसराइल ईरान जी ख़ुदमुख्तियारी ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी कई आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे।